अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टीवी जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नायच ऐं मूं सां गॾु मुल्क जा ॿ सीनियर सहाफ़ी शाहीन कुरैशी साहब ऐं नसीर गोपांग साहब गॾु आहिनि। गुफ़्तगू कंदासूं अॼु जे प्रोग्राम जा जेके मौज़ू आहिनि उन मौज़ूअनि में हिकिड़ो त जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब जेको उन ॾींहुं फ़ैसिलो ॾिनो हुयो उनजो अॼु तफ़सीली नोट जेको आहे हिकिड़ो जारी कयो आहे जंहिंमें हुन न सिर्फ़ु उन जेको आहे मामले ते जेको फ़ैसिलो ॾिनो हो ॿ रुकनी बेंच टे रुकनी बेंच जंहिंमें जस्टिस फ़ाइज़ी साहब जस्टिस अमीरुद्दीन जी बेंच जेको फ़ैसिलो ॾिनो हुयो, पर उनखां पोइ जेको चीफ जस्टिस पारां पंहिंजो उनखां पहिरियों जेको आहे रजिस्ट्रार पारां जेको सर्कुलर जारी कयो वियो हो उन ते बि हुन गुफ़्तगू लिखियो आहे पंहिंजे नोट में। ऐं उन सां गॾु जेका 6 रुकनी बेंच आहे उनजे बारे में बि जेका हुन चयो आहे त जॾहिं हिकिड़ी बेंच जेको आहे को फ़ैसिलो करे थी त उन जे बारे में ॿी बेंच उन फ़ैसिले जे बारे में नथी ॿुधी सघे। इहे जेके आहिनि उन गुफ़्तगू कई आहे, पर उन सां गॾोगॾु हुन तमामु जेको आहे लोडेड जेका सख़्तु ॿोली बि इस्तेमालु कई आहे, जंहिंमें हुनजो चवणु इहो आहे त आमरियत जे दायरे में मग़रूर आमरियत जी धुंध में ढकियल अदालत जे कमरे मां निकिरंदड़ फ़ैसिला आइन खे ख़तमु करे सघनि था। इहे जेका आहे पंहिंजो हुनजा वर्ड आहिनि। ऐं उनखां पोइ ॿियो काफ़ी तफ़सील सां हुन गुफ़्तगू कई आहे, उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। ऐं सदर आरिफ़ अलवी पंहिंजे जेका क़ौम खे हुन मां उमेदु हुई त उहो जेको आहे हिकिड़ी पार्लियामेंट जो जेको आहे पास कयल बिल उहो वापसि करे छॾींदो, छाकाणि त उहो पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं खां हुन सदर जो हलफ़ वरितो आहे, पर उनखां पहिरें जेको उनजो रोल हुयो भई PTI जे हिकिड़े कारकुन वारो ऐं सदर जी कुर्सी ते वेहण खां पोइ बि उहो असांखे तब्दील थींदो नज़र न आयो। उहो PTI जी हुकूमत में बि असांखे उनजो रविश जेका आहे केतिरे हद ताईं उहा नज़र आई। ख़ुदि जस्टिस फ़ाइज़ी साहब जे केस में जेको रेफरेंस मोकिलण वक़्तु बि हुन जेको रवैयो इस्तेमालु कयो हुयो। ऐं उनखां पोइ त ख़ासि तरह जॾहिं नो कॉन्फ्रेंस मूव कामयाबु थी ऐं नई चूंड थी ऐं नओं वज़ीर अज़म आयो त उनखां हलफ़ न खणण खां वठी हेल ताईं ॿियूं केतिरियूं ई अहिड़ियूं जेके आहिनि पंहिंजो सदर साहब जे पारां आरिफ़ अलवी साहब जे पारां जेको आहे अहिड़ियूं हरकतूं थियूं आहिनि जिन खे सदारत जे मनसब सां जेको आहे उहे उन जे पंहिंजो उन सां उहो मैच नथियूं कनि। टियों जेका असां गुफ़्तगू कंदासूं उहा कंदासूं पाकिस्तान पीपल्स पार्टी। तव्हांखे यादि हूंदो त कल्ह जॾहिं प्रोग्राम ख़तमु पिया कयोसीं उन वक़्तु मूं तव्हां सां इहा ई ॻाल्हि कई हुई त हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी कोर कमेटी जो इजलास हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु जॾहिं हिकिड़ो मुल्क सॼो बंदि गली में बीठल आहे उते उमेदु कजे थी त पीपल्स पार्टी को रस्तो ॾेखारींदी। ऐं अॼु फ़रतुल्ला बाबर साहब कल्होकी कोर कमेटी जे फ़ैसिलनि जे बारे में जेको पंहिंजी ब्रीफिंग ॾिनी आहे उनमें इहो चयो वियो आहे त कोर कमेटी फ़ैसिलो कयो आहे त उहो पंहिंजे इत्तेहादियुनि सां गुफ़्तगू कंदा ऐं इत्तेहादियुनि खे इन ॻाल्हि ते क़ाइल कंदा त यूनियनस हिकिड़ी गॾियल पंहिंजो स्टैंड वरितो वञे ऐं ग्रैंड डायलॉग जो रस्तो खोलियो वञे। इहे 3 मौज़ू आहिनि गुफ़्तगू करण लाइ। हस्ब रिवायत शुरूआति कंदासूं साईं शाहीन कुरैशी साहब खां, असांजो सीनियर आहे। कुरैशी साहब, आज जो पहला सवाल है वो मैं सवाल नहीं कर रहा हूँ, इन तीनों टॉपिक्स में से जो आपको सबसे ज़्यादा अहम लगता है शुरुआत आप खुद करें उससे। सही, ये सारी चीज़ें जो हैं वो कॉम्प्लेक्स और बड़ी मुश्किल हो चुकी हैं। मुल्क की जो अदलिया का बहरान है और अदालत की जो हमारे बंदयाल कोर्ट की ख्वाहिश थी कि किसी तरह अब जल्दी से इलेक्शन करा दिया जाए और उसके लिए इस तरह की कुछ जल्दबाजी की गई कि हमारी पाकिस्तान की सुप्रीम कोर्ट डिवाइड हो गई बदकिस्मती से और उसमें बहुत ज़्यादा आगे चली गई है बात कि जिस तरह के फैसले आए हैं, वजाहती नोट्स आए हैं उनके अंदर, और आज जिस तरह काजी फ़ाइज़ी साहब ने अपने केस के हवाले से बात की है, तो जहाँ आमरियत और मग़रूर आमरियत तक की बात अगर हमारी ही आला तरीन अदालत के अंदर जो कल को आने वाले चीफ जस्टिस हैं काजी फ़ाइज़ी साहब महसूस कर रहे हैं, उधर से सदर साहब जो हैं पार्लियामेंट के किए गए एक फैसले को मानने के लिए तैयार नहीं हैं और वो जो हैं अब वही जो इन पे पहले अपोजिशन ने एक कमेंट किया था कि सदर अलवी एक जो है न्यूट्रल होके रियासत के और मुमलिकत के जो है आइनी सरबराह की बजाय वो PTI के अहदेदार का काम कर रहे हैं। अगर हम ग्राउंड रियलिटीज़ पे देखें तो कोई इसी तरह की डिवाइड मेरे आपके वतन में रहती है और इसमें कोई ऐसी बात नहीं है
کہ اسے کوئی شک سے دیکھے. وہ جس طرح کی چیزیں کر رہے ہیں، جس طرح انہوں نے علوی صاحب نے قاضی فائز عیسیٰ کے خلاف ریفرنس تو بڑے آرام سے جو ہے بھیج دیا تھا، لیکن جو پارلیمنٹ ہے، پارلیمنٹ کا ایک یہ جمہوری حق ہے کہ وہ قانون سازی کرے، اور اس کو وہ نامنظور کر رہے ہیں. اور قاضی ایک سپریم کورٹ کے جج کو کے خلاف بہت غلیظ انداز سے، کہ جیسے انہوں نے کوئی کرپشن سے پیسے جمع کیے تھے اور ان کے وسائل کے اوپر بھی بات، اور پورا ان کے خلاف جو ہے کنڈکٹ پہ جو ہے تماشا لگا رہا ہے 1 سال ملک میں. تو آج جو صورتحال ہے، اور الیکشن ہونا چاہیے، آئین کی جو ہے پاسداری جمہوری قوتیں کرتی ہیں، تو میں سمجھتا ہوں کہ آج کے سارے سیاسی منظر میں سب سے زیادہ ریلیونٹ پاکستان کی پریڈومیننٹلی ایک جمہوری پارٹی کے جو ہیں چیئرمین بلاول بھٹو زرداری، کوچ پرسن جو ہیں جناب آصف علی زرداری صاحب کی طرف سے جمہوریت کے لیے آج بھی کاوشیں جو ہیں ہو رہی ہیں. 2 بار گزشتہ 1.5 ماہ کے اندر بلاول صاحب کے بارے میں اور ان کے والد کے بارے میں عمران خان کتنی غلیظ بات کرتے ہیں، پرسنلی کرتے ہیں، بلو دی بیلٹ کرتے ہیں. سیاسی تنقید کو نہیں ہم برا منائیں گے، لیکن جس طرح غلیظ کامنٹ کرتے ہیں اور چور ڈاکو کہنا مجھے تو پسند نہیں ہے. عمران خان پہ اب جو یہ آئے ہیں اس کے توشے خانے اور پیسے، اور 90 لاکھ روپے کا تو انہوں نے ٹیکس شو کر دیا اس دفعہ. تو کہنے کا مطلب ہے جو آدمی 1.25 لاکھ روپے کا ریٹرن جمع کراتا رہا ہے پچھلے 3-4 سال میں وزیر اعظم بننے سے پہلے تک، وہ بس 90 لاکھ قریشی صاحب بات چیت کا سلسلہ آگے بڑھاتے ہیں. یہ ڈائیلاگ کی جو بات کی کنکلوڈ کر لوں کہ بلاول کی سربراہی میں جو پاکستان پیپلز پارٹی کا کردار ہے ملک کی اس سیاست کے اندر، امید کی ایک ایسے کرن ہے کہ جہاں پر پارلیمنٹ سے باہر نکل کے عمران خان بھاگ جائیں، جہاں پاکستان کی اعلیٰ ترین. میں آتا ہوں آپ کی طرف. نصیر گوپانگ صاحب کو سنتے ہیں. گوپانگ صاحب گریٹ گرانڈ ڈائلاگ جی گال تھی پاکستان تاکہ یاد ہوں وری بار ॿाहिरि थो. कल्ह के प्रोग्राम जे आख़िर में पाण जॾहिं प्रोग्राम ख़तमु पियो कयोसीं तॾहिं कोर कमेटी जे फ़ैसिलनि जे बारे में का अञा ताईं ॿाहिरि ख़बर न आई हुई. त प्रोग्राम जे वेंदे वेंदे मूं चयो त जंहिं बंदि गली में बीठा आहियूं थी सघे थो पीपल्स पार्टी उन मां को रस्तो कढी अचे. बिल्कुलु. ऐं हाणे जॾहिं नून लीग हिकिड़ी इंतिहाई स्ट्रॉन्ग पोज़ीशन में बीठल आहे इमरान जे ख़िलाफ़, ऐं जेका मरियम नवाज़ चए थी पहले पलड़े जो है वो बराबर करो तो फिर बातें करेंगे और ये करेंगे. तव्हांजे ख़्याल में त नून लीग माना पीपल्स पार्टी हाणे PDM त न आहे न, PDM जी जेको स्टांस आहे फजल रहमान साहब खां वठी ऐं ख़ासि तरह नून लीग जो, उन में पीपल्स पार्टी इहो जेको पोज़ीशन खणी आई आहे उनखे कीअं था ॾिसो? ज़बरदस्त आहे. ऐं अव्हां बिल्कुलु सही था चयो त ॻाल्हियूं ई पाण बि हिन प्रोग्राम जे थ्रू बार बार इहो चवंदा रहिया आहियूं त कंहिं बि मसइले जो हल ॻाल्हियूं ई हूंदियूं आहिनि, ऐं आख़िरकार जेको आहे उन मेज़ ते वेहणो पवंदो आहे, ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं आहिनि. पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाईं उन जी हिमायत कंदी रही आहे. ऐं इहो जेको बयानियो जारी थियो आहे बयानु इन इजलास खां पोइ उन में चयो वियो आहे त सियासत में ॻाल्हियुनि जा दरवाज़ा कॾहिं बंदि न कबा आहिनि. ऐं ज़बरदस्त मौक़िफ़ आहे. इन खां जेकॾहिं नवाज़ लीग जो मौक़िफ़ जीअं ॿुधायो पिया त उहे हिन वक़्तु ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ु आहिनि. मौलाना फज़ल रहमान सख़्तु ख़िलाफ़ु आहे, ॻाल्हियूं न थियणु खपनि. इवन इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां बि चयो इहो त वञो त बैकडोर तमामु घणियूं कोशिशूं कयूं ख़ान साहब उनजी पार्टी विच में कुझु ॻाल्हियूं थियूं, वरी कुझु अहिड़ा बयान आया. मौजूदा जेका क़यादत आहे उन ते बि हाणे सिधी रीति इल्ज़ाम न हयात इस्टेब्लिशमेंट जो मतिलबु आर्मी चीफ हूंदो आहे. सो उहे दरवाज़ा बि जॾहिं बंदि थी आहे उन खां पोइ पीपल्स पार्टी हिकिड़ी सुठी राह कढी आहे त ॻाल्हियूं थियनि, ऐं ॻाल्हियुनि सां ई जेका समूरी बहिरानी कैफ़ियत आहे उन मां असीं ॿाहिरि निकिरी सघूं था. पर वरी अॼु जेको असद कैसर साहब आहिनि PTI जा सीनियर अॻवान, उन्हनि जो बयानु ज़रूरु ॾिठो हूंदो त उन्हनि हिकिड़ी डिमांड रखी आहे जेका हिकिड़ी अजीब ऐं माना खेज़ डिमांड आहे. ज़रूरत बि ॻाल्हियुनि जी उन्हनि खे आहे, जंहिं बंदि गली में हू बीठा आहिनि, निकिरणो बि उन्हनि खे ई आहे. ऐं उहे डिमांड था कनि त पहिरियों क़ौमी असेंबली टोड़ियो, ईंदड़ इलेक्शन जी तारीख़ ॾियो, उन शर्त ते असीं ॻाल्हियूं कंदासीं. सो उन्हनि खे यादि रखणु खपे PTI ॾींहुं गुज़री असां चयोसीं त ट्रेन उहा मिस करे छॾी आहे, ॻाल्हियुनि में बि काफ़ी उन्हनि लेट कई आहे. ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ो उन्हनि खे ज़बरदस्त माहौल ठाहे पई ॾिए. ऐं पीपल्स पार्टी त वसी तर क़ौमी मफ़ाद में या मुल्क जे करे इहो सभु कुझु करे पई. त इन मौक़े ते PTI खे का डिमांड जेका आहे अहिड़ी न करणु खपे त कोई असेंबली टुटे, पहिरें तारीख़ जी अनाउंसमेंट थिए, ऐं बार बार पहिरें इहे असद कैसर हुजनि
या फवाद चौधरी या ॿिया खोड़ हिन जा अॻुवाण जेके आहिनि उहे चवंदा रहिया आहिनि त ॻाल्हियूं थियणु खपनि ऐं पीपल्स पार्टी उन्हनि खे सुठी हिकिड़ी ऑफर कई आहे ऐं पीपल्स पार्टी पंहिंजे हिन इजलास में इहो बि फ़ैसिलो कयो आहे त ॿियूं जेके 13 इत्तेहादी पार्टियूं आहिनि PDM में शामिल उन्हनि खे बि हू राज़ी करण जी कोशिशि कंदा। हिकिड़ो वॾो टास्क आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ ऐं असां सभिनी खे लॻे थो ऐं मुल्क जो बि जेको आहे फ़ाइदो इन में आहे त ॻाल्हियूं थियणु खपनि। पर ॻाल्हि इहा ई आहे त नवाज़ लीग जेको शुरू खां वठी असीं चऊं पिया त चाहे थी ऐं अॼु बि जावेद लतीफ़ साहब जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि जो बयानु आहे अवां जी नज़र मां गुज़रियो हूंदो त हू चवंदा त तेसि ताईं उन्हनि खे इलेक्शन क़बूल न हूंदी जेसि ताईं मियां नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो उन इलेक्शन जो हिसो नथो थिए। इट मीन्स के हू चवंदा त उहा ई ॻाल्हि त लेवल प्लेइंग फील्ड कयो जीअं नवाज़ शरीफ़ सां ज़्यादती थी 18 में उहा ज़्यादती न थिए ऐं ख़ान भले नाअहल थिए पर नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे अहल थियनि उन बुनियाद ते इलेक्शन तॾहिं थियणु खपे ऐं उन्हनि खे उमेदु आहे हीउ जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल ठहियो आहे ज़ाहिर आहे 15 ॾींहंनि वीहनि खां पोइ इहो कानून थी वेंदो ऐं उनखां पोइ हू रिव्यू में वञी सघनि था ऐं उनखां पोइ जेके नाअहली वारा केस आहिनि जहांगीर तरीन जो हुजे नवाज़ शरीफ़ जो हुजे इम्कान इहो आहे त उन्हनि खे फेवर मिलंदो। बहरहाल ॻाल्हियुनि वारी जेका ऑफर आहे पीपल्स पार्टी जी ज़बरदस्त आहे ऐं PTI खे बजाए को शर्त रखण जे उन्हनि ॻाल्हियुनि तरफ़ अचणु खपे। अच्छा, मैं इसमें थोड़ा इनपुट दे दूं कुरैशी साहब कि मैं बार बार इस बात को हम कहते रहे हैं कि जब पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने इस्लामाबाद के अंदर अनाउंस किया था कि ये 2023 को जो है वो अपना उसमें उसने 2-4 बड़ी अहम बातें की थी। आज मैं चाहता हूँ कि वो मेरी ख्वाहिश थी कि वो क्लिप्स हम चलाएं लेकिन शायद हमारे प्रोडक्शन टीम से वो डिलीट हो गए या इधर उधर हो गए तो हम वो नहीं चला सके। लेकिन 2-3 चीज़ें उसने कही थी। एक तो उसने ये कहा था कि डायलॉग वो जब गोल्डन जुबली का साल 23 को मनाया जाएगा पाकिस्तान के आइन की तो उसने कहा था कि हम जो है सबसे बात करेंगे। उसने लफ्ज़ इस्तेमाल किया था कि कोई भले हमको पसंद हो या ना हो लेकिन हम हर जमात से बात करेंगे। दूसरा उसने कहा था कि हम ये सारा साल जो है वो आइन के हवाले से सेलिब्रेट करने के लिए सारा साल पीपल्स पार्टी के लफ्ज़ उसके अनकोटर चेयरमैन से लेकर कोर अपना CEC से लेकर वर्कर तक सारे एक्टिव होंगे। तो अगर कोई गैर जमहूरी इकदाम उठाया गया तो हम उसको रेजिस्ट करने की भी पोजीशन में होंगे। तो ये उसके अल्फाज थे। तो मेरे ख्याल में कल भी मुझे पता नहीं कि लास्ट उसमें जब प्रोग्राम हम वाइंड अप कर रहे थे तो कोर कमेटी के फैसलों के बारे में मैं पूछ रहा था, अपने टीम को मैसेज कर रहा था कि कोई अगर अपडेट आए तो मुझे बताए। तो जब नहीं आई तो मैंने प्रोग्राम के वाइंड अप में यही कहा था कि अब यही मामला जो है वो शायद जिस बंद गली में हम खड़े हुए हैं वहाँ से पीपल्स पार्टी हमें कोई रास्ता दे। लेकिन जिसको कुरैशी साहब आप लाडला नंबर 1 कहते हैं फिर लाडला नंबर 2 कहते हैं, मुझे अब नंबरिंग तो याद नहीं है, आप 1 किसको कहते हैं 2 किसको कहते हैं? तारीखी तौर पर नवाज शरीफ पहले उनके लाडले थे, इमरान 2 है। अच्छा, तो इमरान खान लाडला नंबर 2 बनते हैं आपकी उस टर्मिनोलॉजी के मुताबिक, ठीक है। तो मुझे जो वहाँ से जो नून लीग की तरफ से जो ये सारा इस वक्त जो बयान बनाया जा रहा है, क्योंकि और ख़ास तौर पर मरियम नवाज साहिबा और जो है अपना लंदन से, फिर हमने देखा कि मुशाहिद हुसैन सैयद ने तो उस बयान के ख़िलाफ़ सीनेट के अंदर बिल्कुल वही बात कर दी जो पीपल्स पार्टी पहले कह रही थी और कल कोर कमेटी ने उस तरह का फैसला भी किया। मुझे जो इस वक्त ये है कि नून लीग जिस पोजीशन पे खड़ी हुई है, अब उसको इस मामले में नीचे आने के लिए उसको वो करना पड़ेगा। आज जो रिपोर्टिंग की गई है आपने देखा होगा, रिपोर्टिंग जो हुई है वो रिपोर्टिंग इस तरह की दी जा रही है कि जैसे हुकूमत जो है वो उसके अंदर बिल्कुल अपना स्प्लिट हो गई है। इस तरह के अल्फाज इस्तेमाल किए हैं रिपोर्टिंग के अंदर कि पीपल्स पार्टी ने नून लीग के बरक उसके बयाने के बरक से एक मौक़िफ़ इख्तियार किया है। हालांकि मैं बार बार ये कहता रहा हूँ, आप भी उसको इंडोर्स करते रहें कि ये पीपल्स पार्टी का पुराना मौक़िफ़ है और ये जो पीपल्स पार्टी ने ये आज से नहीं, ये जो सिलसिला था आपको याद होगा कि जब मुशर्रफ ने टेक ओवर किया था तो बीबी साहिबा ने रिकन्सिलेशन का लफ्ज़ इस्तेमाल किया था। उसके लिए उसने नवाज शरीफ के साथ ARD के प्लेटफार्म पे COD किया था। वो सारी बातें इसलिए बता रहे हैं आज हम अपने नाज़रीन को, ताकि उनको पता चले कि ये एक तसलसल है पीपल्स पार्टी की पॉलिसी का। उस वक्त से लेकर जब बीबी की शहादत होती है तो उस वक्त भी आसिफ जरदारी साहब ने कहा कि हम
سب کو لے کر ساتھ چلیں گے اور ہم اس میں کوئی پارٹی شاونزم سے باہر نکل کے ہم ملک کے اندر جمہوریت کی بحالی اور جمہوریت کو اسٹرینتھن کرنے کے لیے کریں گے. اور اس زرداری صاحب کے اس فیصلے کا ثمر جو ہے وہ ہمیں 18ویں ترمیم کی صورت میں ملا کہ جہاں پہ لیفٹ اورینٹیڈ پارٹی، نیشنلسٹ پارٹیز، سینٹرسٹ پارٹیز، رائٹسٹ پارٹیز سب نے مل کر ایک آئین کو جو ہے وہ کیا. میرے خیال میں کہ یہ جو پیپلز پارٹی کا جو ہمیشہ آپ نے بھی انٹرو میں کہا کہ یہی ایک پارٹی ہے جو پاکستان کے جمہوری مفاد کے تابع اس کی ضرورتوں کے مطابق فیصلے کرتی ہے. میرے خیال میں یہ جو ہم اتنے دنوں سے بات کر رہے تھے اور ہر وقت یہی کہہ رہے تھے کہ بند گلی بند گلی بند گلی بند گلی، بہرحال ایک اوپننگ ہمیں ملی ہے آج اس کے حوالے سے. لیکن قریشی صاحب، جو قاضی فائز عیسیٰ صاحب نے جو اب کھل کے وہ کہہ دیا ہے، اور اس نے تو 6 رکنی بینچ کے بننے اور اس کے فیصلے کو بھی بالکل کہہ دیا کہ اس کی کوئی حیثیت نہیں ہے، کیونکہ ایک بینچ جب فیصلہ کر لیتا ہے تو اس کے بارے میں جو اگر سننا ہوتا ہے، کوئی اگر ریویو پٹیشن آتی ہے تو وہی بینچ سنتی ہے. کسی اور بینچ کا کنسٹیٹیوٹ ہونا اس فیصلے کے حوالے سے وہ بنتا بھی نہیں ہے، اور اس کو فل کورٹ بینچ کہنا یا لارجر بینچ کہنا اس کی کوئی حیثیت نہیں ہے. کیا کہیں گے آپ جو اپنا تفصیل آئے ہیں آپ کے سامنے؟ دیکھیے، اپنا فیاض نائک صاحب جو پہلے آپ نے جو سوال کیا اس کا میں مختصراً ذکر کر کے جتنی یوزفل باتیں ہمارے ساتھی نصیر گوپانگ صاحب نے کی، پھر اس میں آپ نے اضافہ کیا، اس پہ پیپلز پارٹی کی پالیٹکس کو ذرا آج ڈسکس کرنا ضروری ہو چکا ہے، کہ تاکہ ہم اپنے قارئین کو یہ بتائیں کہ جب فیاض نائک صاحب نے 18ویں ترمیم کا ذکر کیا ہے تو پیپلز پارٹی 18ویں ترمیم کا ذکر کیوں کرتی ہے؟ کہ پیپلز پارٹی کا تجزیہ ہے کہ اسٹیبلشمنٹ کے خواب، مقاصد، ٹارگٹ دبے ہوئے ہوں یا کھلے ہوں، وہ صدارتی نظام کی طرف ہیں اور 1 یونٹ کی طرف ہوتے تھے پہلے، لیکن اگر وہ صوبائی خود مختاری چاہتے ہیں تو 18ویں ترمیم تک نہیں چاہتے. وہ سمجھتے ہیں کہ ان کے ہاتھ سے فنڈز اور انفلوئنس چلا گیا ہے، جس کے لیے کمپرومائزنگ جو ہے پوزیشن بھی کی پیپلز پارٹی نے کہ 19ویں آئینی ترمیم پہ عدالت کی دھمکی کے آگے کمپرومائز کیا کہ آپ کو اپنے ٹوکری میں جو موجود انڈے ہیں وہ بچانے ہوتے ہیں، آپ سارا کچھ جو ہے وہ کھینچا تانی کی نظر نہیں کر سکتے. ظاہر ہے جو پریکٹیکل پالیٹکس کی ضروریات ہوتی ہیں وہ اسی طرح ہوتی ہیں، کیونکہ بلاول صاحب نے اس دن کہا بھی صحیح، فلور آف دا ہاؤس کہا کہ ہمیں بلیک میل کیا گیا. بالکل بلیک میل کا لفظ یوز کیا گیا. اور دوسرے نمبر پر پاکستان کی اتنی خوش قسمتی ہے کہ پہلے تو میں یہ کہوں گا کہ اتنی ٹریجڈی ہے کہ اتنا ویژن والا لیڈر چھینا گیا، ذوالفقار علی بھٹو شہید کو چھینا گیا، جو یہاں پہ قیدی چھڑوا لیں یا علاقے واپس کروا لیں یا عوام کو جو ہے حق کے جو ہے اقتدار جو ہے اس کا احساس دلوائیں کہ وہ طاقت کا سرچشمہ پاکستان کے عوام ہیں، حقیقی وارث اور مالک وہ ہیں. اس کے بعد بی بی شہید جب اپنے والد کے اس ایجنڈے کو لے کے چلیں، انہیں بھی ہمارے سے چھین لیا گیا، جو کہ ایک عالمی سطح کی لیڈر بن چکی تھی. لیکن اس کے اندر سکون کا مقام یہ ہے کہ ایک نوجوان قیادت جو پاکستان میں جو ہے بلاول بھٹو زرداری کی شکل میں سامنے آئی ہے، یقین کیجئے میں ان کے اندر ایک اسٹیٹس مین دیکھتا ہوں کہ وہ بار بار کہتے ہیں کہ پاکستان کے مسائل اتنے سنگین ہیں، اقتصادی ہوں، لا اینڈ آرڈر کے ہوں، معاشرے کے اندر انتہا پسندی ہو، معاشرے کے اندر ڈیوائیڈ ہو، اداروں کے اندر جنگیں ہوں، لڑائیاں ہوں، مفادات کی وہ ہو، اخلاقی طور پہ جو ہے معاملات کہاں پہ پہنچ چکے ہیں، تو وہ یہ سمجھتے ہیں کہ کوئی بھی سیاسی اریل اظہار کرتے ہیں کہ پاکستان کی اتنی دشوار اور مشکل سچویشن میں کوئی پارٹی سیاسی اکیلی جو ہے نا اس کا سلوشن نہیں دے سکتی، ہمیں انگیج کرنا پڑے گا اور جمہوریت کو اسٹرینتھن کرتے ہوئے اپنے ملک کے 22 کروڑ عوام کے لیے کچھ نہ کچھ کرنا ہوگا، جس کے اندر تمام توانائیاں جو ہیں پاکستان کے عوام کی خاطر صرف کی جائیں، ان کے لیے کی جائیں، بجائے تمام توانائیاں آپس میں رشا کشی میں لگ جائیں.
اب آپ نے جو بھی تھوڑی دیر پہلے کہا تھا کہ جس طرح سے نون لیگ کا یا مریم صاحبہ کا موقف ہے وہ آپ اس کو میرا نقطہ نظر اس میں یہ ہے کہ جب مریم یا یہ سوچتے ہیں لوگ نون والے کہ جو اتنا رسپانس ملا پاپولسٹ سلوگنز کر کے اور بڑے بڑے 1 کروڑ نوکریاں 50 لاکھ وعدے اور جتنا لاؤڈ طریقے سے بد زبانی کر کے جھوٹے وعدے اور کالے باغ اور ہرے باغ دکھا کے لوگوں کو ایک لاؤڈ باتیں کی گئیں تو میرے تجزیے سے ہو سکتا ہے آپ اختلاف کریں لیکن میں سمجھتا ہوں کہ مریم بھی اسی لہجے اسی کانٹینٹ کو اسی انداز کو اختیار کر رہی ہیں کہ وہ یہ سمجھتی ہیں کہ جب کسی کے ساتھ تلخ بات کرو تو شاید پبلک اختلاف کرنے کے لیے نصیر صاحب کی طرف جاتے ہیں. نصیر گوپانگ صاحب ہاणे ہی जेको आहे हिकिड़ो त इहा जेका ॻाल्हि आहे जेका कुरैशी साहिबु चए थो पियो उन ते बि मां चाहींदुमि तव्हां कमेंट ॾियो पर काज़ी फाइज़ी सां जेका तफ़सीली जजमेंट आई आहे मां चाहियां थो उन ते बि थोरो तव्हां गुफ़्तगू कयो. वॾी महिरबानी. अच्छा उहो ई जीअं पाण बार बार चऊं था त ही बरादर जज जेके चऊं था उन्हनि जे तरफ़ां मुसलसल जेके आहिनि हाणे ॾिसो ही को नवाज़ लीग कोन पई चवे ही को बिलावल साहब जा बयान पंहिंजी जॻह ते पर कोर्ट जे अंदरियां जेके बि ही इख़्तिलाफ़ी नोट साम्हूं अचनि पिया या जेके तफ़सील अचनि पिया जस्टिस अतर मिनल्ला खां पोइ अॼु जेको ही वरी आयो आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जो बयानु आमरियत तकबर ऐं जेके उन लफ़्ज़नि जी जेका चूंड कई आहे वाक़ई हिकिड़ी हक़ीक़त आहे त सर्कुलर जे ज़रिए हिकिड़े 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले खे पहिरियां रद्द करायो वियो चयो वियो त उनजी का अहमियत ई कोन्हे जंहिं फ़ैसिले जो चयो वियो अहमियत ई कोन्हे वरी उन फ़ैसिले खे रद्द करण लाइ 6 रुकनी बेंच ठही हालांकि कानून जेके माहिर आहिनि उहे ॿुधाईंदा त हमेशह 21 जो जेको अदद हूंदो आहे उन सां बेंच ठहंदो आहे 9 हुजनि 7 हुजनि 5 हुजनि ही 6 ऐं 6 जा 6 जेके आहिनि उहे हमख़्याल जेकॾहिं उनजी अहमियत कोन हुई सर्कुलर जे थ्रू अवां उनखे रद्द करायो त पोइ 6 जजनि खां वरी फ़ैसिलो वठण जी ज़रूरत कहिड़ी हुई. इट मीन्स के कानूनी उनमें झोल हुआ उन्हनि खे अहसासु उहो थियो आहे. बहरहाल ही जेको बयानु जारी थियो आहे या जेको फ़ैसिलो जारी कयो आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जेके मोस्ट तरीन जज आहिनि ऐं नेक्स्ट जेके आहिनि चीफ जस्टिस आहिनि सुप्रीम कोर्ट जा उन्हनि जे तरफ़ां मौजूदा चीफ जस्टिस जे लाइ जेके उन्हनि जे लाइ ई आहिनि ज़ाहिर जिन्हनि इहो फ़ैसिलो ॾिनो आहे सो उन खां पोइ जेका इहा डिमांड थिए पई मरियम साहिबा जे तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां त हू पंहिंजी क्रेडिबिलिटी जेका आहे अफ़सोस सां चवणो थो पए थो विञाए चुका आहिनि ऐं हाणे उन उहिदे जे लाइ मनसब जे वेहण जे हवाले सां बि खोड़ सारा सवाल थियनि था त उन्हनि जा जेके सीनियर तरीन जज आहिनि जेको उन्हनि सां रवैयो अख़्तियार कयो थो वञे फ़ैसिलो लिखाइण वक़्तु कुझु असां मुशावरत नथी कई वञे कंहिंखे बेंच में शामिलु नथो कयो वञे उनजी रज़ा हुजे त आउं शामिलु थींदसि जीअं अतर मिनल्ला साहब चयो उनखे शामिलु न करणु या हिकिड़े रजिस्ट्रार जे मार्फत सर्कुलर जारी कराए मोस्ट सीनियर जज जो फ़ैसिलो रद्द कराइण इहे खोड़ अहिड़ा मामला आहिनि. सो जीअं पंहिंजो मंदोखेल साहब चयो त मां मुशावरत न कई चयो उहो सो हाणे नवाज़ लीग जे हवाले सां बि इहे ख़बरूं अचनि पियूं सो उन्हनि बि वाज़े पैगाम ॾेई छॾियो आहे चीफ साहब खे त भई पंहिंजे लहजे में पंहिंजे रवैये में कुझु तब्दीली आणियो न त ईंदड़ 10 खां 15 ॾींहं ॾाढा अहम हूंदा. हिकिड़ो त रेफरेंस ठीकु आहे कल्ह दाख़िल थियो आहे फ़ैसिलनि जे बुनियाद ते रेफरेंस ई चयो त का अहमियत कोन्हे बाक़ी ईंदड़ 10 खां 15 ॾींहं इन करे बि अहम आहिनि छाकाणि त ॿीहर जेको आहे जेको कानून जेको अॼु सदर साहिब जेका वापसि कयो आहे पार्लियामेंट आहे इहो ॿीहर पार्लियामेंट में वेंदो ऐं उनखां पोइ अल्टीमेट उहो 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि कानूनी शिकिल अख़्तियार करे वेंदो ऐं पोइ जेके रिव्यू वारा मामला थियनि था ख़ासि तौर ते पाण मुराद नोटिस आहे आर्टिकल जेको आहे 191 आहे ऐं उनखां पोइ चयो पियो न त ईअं कोन्ह थींदो जंहिं बेंच फ़ैसिलो ॾिनो उहा ई वेंदी उनखां पोइ 3 जेके हूंदा सीनियर जज उहे वेंदा ऐं उन्हनि जा जेके नाला हींअर हलनि पिया चीफ जस्टिस साहब त उन में हूंदा ई हूंदा रिव्यू वारी जेका बेंच ठहंदी पर उन सां गॾोगॾु जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब ऐं सरदार तारिक मसूद साहब जॾहिं इहे वेंदा ऐं फुल कोर्ट जो फ़ैसिलो कंदा ऐं पोइ फुल कोर्ट जो जेको फ़ैसिलो ईंदो उहो सभिनी खे ख़बर आहे त उहो फ़ैसिलो कहिड़ो हूंदो जेको पाण मुराद नोटिस जे हवाले सां इहे जेके ॿिया मामला आहिनि ऐं रिव्यू वारो ख़ासि तौर ते ऐं जेकॾहिं रिव्यू वारो थी थो वञे जेके नाअहली जा केस आहिनि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो जहांगीर तरीन नवाज़ शरीफ़ यूसुफ रज़ा गिलानी ॿिया टाइण जेके ताहयात हुआ उहे सभु केस ख़तमु थींदा सो चीफ साहब जेका आहे उहे फ़ैसिला या उनजो कंडक्ट जो तरीक़ेकार ऐं बेंच ठाहिण जा तरीक़ा खोड़ सारा सवाल उन्हनि जे लाइ ईंदड़ ॾींहंनि में उथंदा ऐं हीअ त उन्हनि जी मौजूदगी दौरान जेके मोस्ट सीनियर जज उन जे लाइ जेको कुझु ॻाल्हाइनि पिया उहो तारीख़ जो हिकिड़ो हिसो पियो थिए ऐं उहो ई पुराणो 97 वारे दौर जो असीं बार बार चऊं था त वर्जाव थो थिए ऐं घणा माण्हू त उन लाइक़ आहिनि जो हाणे इहे कमेंट कनि था त चीफ साहब खे पाण मुरादो जेको आहे सो को न को फ़ैसिलो करणु खपे. कुरैशी साहब
آپ کی طرف میں آتا ہوں کہ یہ جو آپ نے، اس لیے آپ کی طرف آتا ہوں کہ آپ ہم میں سے سینئر ہیں، آپ نے کافی چیزوں کو یو ہیو دا آئی وٹنس اکاؤنٹ آف مینی تھنگس. کبھی دیکھا ہے کہ صدر کا آفس اس طرح ہو جس طرح ہم آج کل دیکھ رہے ہیں، یا خاص طور پر ان 4 سالوں میں 4.5 سالوں میں ہم نے دیکھا ہے؟ جی، میں آپ کی اجازت سے 2 منٹ قاضی فائز عیسیٰ کی بات میں نہیں کر پایا ضرور تھا، سر، ضرور. تو میں اس پہ یہ کہنا چاہتا ہوں کہ قاضی فائز عیسیٰ جو ہیں، یہ معاملہ جو ہے مجھے اور آگے بڑھتا نظر آ رہا ہے، کیونکہ قاضی صاحب نے جو اپنا نوٹ اردو میں اور ترجمہ اور انگلش میں جو ان کی سپریم کورٹ کی ویب سائٹ پہ لگایا تھا اسے ہٹا دیا گیا ہے. اور Yes, اس سے yes. پہلے جب کیا کہتے ہیں قاضی صاحب نے جو ہے رجسٹرار کے خلاف ایکشن لیا اور انہوں نے کیبنٹ سیکریٹری کو لکھا، اور جس کے نتیجے میں حکومت نے ان کو بدل دیا وہاں سے، جو کہ ڈیپوٹیشن پہ رجسٹرار گئے ہوئے ہیں عشرت صاحب. لیکن یہ بندیال صاحب کا بھی جو ہے اتنا ایروگینٹ رویہ ہے کہ اس کو واپس لائے. تو دیکھیے، بندیال صاحب ایک طرف تو یقین دہانی کرواتے ہیں ساتھی برادر ججز کو کہ آپ بھی بیٹھیں گے اطہر من اللہ صاحب اس کیس میں، اور چائے کے وقت یہ کہہ رہے ہوتے ہیں، اور اگلے دن جو ہے وہ ان کو چھٹی کرا دیتے ہیں. یہ ہمارے یہی سینئر جج ریکارڈ کے اوپر ہیں کہ بندیال صاحب بات اور کرتے ہیں، ان کے ساتھ آپ باہمی مشاورت اور کرتے ہیں، اقدامات عملی طور پہ اور کرتے ہیں. تو یہ ٹینشن جو ہے قاضی فائز عیسیٰ والے معاملے کی، ان جج صاحبان نے جنہوں نے واقعتاً آمریت فیس کی ہے، جو جس کا اظہار وہ کر رہے ہیں کہ جو ایسے بلا وجہ نہیں، وہ ایک بیلنس جج ہیں، وہ ایک پڑھے لکھے جج ہیں. منصور صاحب ہیں، وہ بہت سینئر جج ہیں. اطہر من اللہ جو ہیں سول لبرٹیز کے حوالے سے، اور وہ پارلیمنٹ کی مندو خیل صاحب بھی بالادستی کے کافی حوالے سینئر سے جج ہیں. مشہور ہیں. لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ قاضی فائز عیسیٰ کی اور یہ لڑائی اس لیے بڑھے گی کہ بندیال صاحب بھی ابھی تک ان ایکٹیو نہیں ہو رہے، ورنہ اگر وہاں پر کوئی سپریم کورٹ کی ویب سائٹ پہ ان کی ججمنٹ لگ گئی تھی تو اسے اتارنے کا کیا مطلب تھا؟ اور اگر یہ فیصلہ حکومت کر ہی چکی تھی تو آپ ان سے بیٹھ کر بات کر لیں. آپ بھری کورٹ میں کہتے ہیں کہ نہیں وہ غلط ہے، اس کو عشرت کو بلاؤ، رجسٹرار کو بلاؤ. تو دیکھیے، وہ جو عمران خان کا انداز ہے وہ بندیال صاحب کے اندر بھی وہ چیز نظر آتی ہے، اس کی کاپی کرتی ہوئی مریم بھی نظر آتی ہیں. تو یہ جو میں ہے ایک ہمارے اپنا لائٹر اس پہ کہہ دیتا ہوں کہ شاید ہینڈلر سیم ہے کیا؟ ہینڈلر، جی اصل میں کوئی ایسی چیز ہے کہ جو اٹریکٹ کرنے کے لیے اپنے اپنے سی وی جو ہیں لاؤڈ سی وی پیش کر رہے ہیں، اور ان سر کا ٹائم تجزیہ ختم ہو غلط چاہتا ہے. اب میں آپ کو چاہتا ہوں کہ صدر کی آفس کے بارے میں تھوڑی بات کر لیں. صدر کے بارے میں یہ کہنا چاہتا ہوں کہ صدر کو یہ معلوم ہے کہ وہ واپس بھی بھیج دیں گے تو 20 تاریخ کو یہ قانون بن جائے گا. لیکن چونکہ انہوں نے جس طرح ہمارے یوتھیا ججز کا ٹرن جو ہے جنرل باجوہ نے کی، یوتھیا جرنیل کی بات کی، تو ہمارے تو صدر مملکت ویسے ہی یوتھی ہیں، وہ تو پی ٹی آئی کے ہیں، اور لہذا انہوں نے تو اپنی یکجہتی کا اظہار جو ہے عمران خان سے کرنا ہے. بلا سے کل کو وہ دوبارہ جوائنٹ سیشن ہو جائے اور پھر وہ جو ہے اس کو قانون کی شکل مل جائے. لیکن انہوں نے تو اپنی محبت اور وابستگی جو ہے عمران خان پہ ایک جو ہے نا یوتھیے کی طرح شو کرنی ہے. تو اصل میں ہمارے سیاسی لوگوں نے بھی انہیں یوتھیا کہنا تھا جب انہوں نے کہا کہ آپ جو ہیں ان کا جو ہے پریس ریلیز جاری نہ کریں، اور آپ جو ہیں پی تو ٹی آپ آئی. کو پتا ہے نا، وہ جو اپنا میتلا صاحب نے کہا، اس نے لفظ کہا کہ میں ٹرم چینج کر رہا ہوں، لیکن بقول اس کے کہ باجوہ صاحب نے اپنے لیے کہا کہ اس وقت تو ہم بھی انصافی بنے ہوئے تھے، اسے انصافی کا لفظ استعمال کیا. انہوں نے ویسے لیکن یوتھیا کہا تھا، لیکن شاہد میتلا نے اس کو کہہ دیا کہ آپ جو ہے نا انصافی ججوں کی کیا بات کر رہے ہیں، ہم تو ٹائم خود ختم ہوا جرنیل چاہتا ہے. میں چاہتا ہوں ہو کہ گئے. کوئک ورڈز نصیر گوپانگ صاحب کا. جی، آؤں چاہیندुसि हिन मामले ते पाण घणो ॻाल्हायो आहे. सॼी सिंध गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां सोग में आहे हिकिड़े क़त्ल जे हवाले सां. आउं चाहींदुसि उन ते पाण ज़रूरु ॻाल्हायूं.
प्रोफेसर अजमल सावंत जो इंतहाई बेगुनाह ऐं बेदर्दी सां जेको क़त्लु थियो आहे कंदकोट वारे इलाइक़े में, सॼी सिंध सोगवार आहे। सुभाणे 11 वॻे कराची प्रेस क्लब ते बि एहतजाज थिए पियो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में बि सुभाणे मुज़ाहिरा थियनि पिया। फयाज़ साहब, आउं इन ते चाहियो पियो त ज़रूरु ॻाल्हायां थी, हीअ जेका नाइंसाफ़ी थिए पई, इहे जेके क़बाइली जहिड़ा बिरादरियुनि जा जहिड़ा, उन्हनि सिंध खे केतिरो लास ॾिनो आहे, असां सभिनी खे सोचणु खपे। ऐं सिंध जो जेको इल्मु आहे, सिंध जो अकुलु आहे, सिंध जी जेका दानिश आहे, या जेका सिंध जी सूफ़ी हिकिड़ी सुञाणप आहे, उन ते असीं ॾिसूं था त हीअ को पहिरियों वार न आहे सिंध जी ॾाहप ते। मुसलसल इहे जेके आहिनि वार असांखे थींदे नज़र अचनि पिया। सभ खां पहिरियां जेकॾहिं असीं ॾिसूं त नवंबर 1939 ते भगत कंवर राम खे रुक स्टेशन ते जंहिं अंदाज़ सां असां खां खसियो वियो, मतिलबु हिकिड़ी का कुहाड़ी आहे, हिकिड़ी का गोली आहे जेका मुसलसल सिंध जी जेका सूफ़ीज़म वारी सोच आहे, सिंध जी जेका दानिश आहे, अकुलु आहे, उन ते हमले आवर थिए थी। 1939 खां पोइ वरी ॾिसूं था असीं शहीद अला बख़्श शुमरो खे शहीद कयो थो वञे 14 मई 1943 ते। उन्हनि जी शहादत जीअं उनखे असांखे खसियो वियो, उनखां पोइ वरी असीं ॾिसूं था 14 जुलाई 1978 ते जेको आहे नसीम खल जहिड़े दानिश्वर खे, कहाणीकार खे असांखे खसियो वियो। 17 जनवरी 1987 ते शहीद फाज़िल राहू जहिड़ो जेको शख़्स, उनखे शहीद कयो वञे थो। सो मुसलसल जीअं मूं चयो त हिकिड़ी कुहाड़ी, हिकिड़ी जेका गोली, हिकिड़ी जेका बंदूक आहे, सिंध जी ॾाहप ते वार करे पई। सो असां सभिनी जो इहो फ़र्ज़ु थिए थो, जेके बि सोचींदड़ लोचींदड़ ज़हन आहिनि, जेके बि इक़्तिदार धणी आहिनि, सो इन कुहाड़ी खे, इन बंदूक खे रोकणो पवंदो। न त ईंदड़ ॾींहंनि में सिंध जी जेका सुञाणप आहे उहा अमन, भाईचारे या सूफ़ीज़म वारी न, बल्कि उहा ॿी थींदी। ऐं अलाए केतिरा जेके लाश आहिनि, अलाए केतिरनि माइरनि जा लाश जेके आहिनि, उहे असांखां जुदा थींदा। सो इन सभिनी खे रोकण लाइ असां सभिनी खे आवाज़ यकीनी तौर ते प्रोफेसर सावंत जो जेको शहादत आहे, क़तल आहे, बल्कि हिकिड़े मासूम माण्हू जो क़तल आहे, हिकिड़ो बाशऊर माण्हू जो, हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको पंहिंजे धरती सां एॾी मोहबत कंदो हुयो जो उहो फ्रांस में पढ़ायो पिए, PhD कई हुई, उहा हुतां हू मोटी अची हिते अची हुन पढ़ाइण पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे माण्हुनि खे सर्व करण खे अवलियत ॾिनी। यकीनी तौर ते उहो मामिलो जेको आहे तमामु गंभीर आहे। पर नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच असांजे ॿिन्ही पैनलिस्ट खे ॾींदा इजाज़त। सलाह।